घण ख़र्चाऊ फ़क़ीर जी ॻाल्हि। हिकिड़े बादशाह जी ॻाल्हि था कनि त उन सारी राति ऐश इशरत में गुज़ारी सुबुह जो ख़ुशी जी मस्ती में चई रहियो हो, असांखे हीअ हयाती निहायत पसंदि आहे जंहिंमें कंहिं चङी मठे जी को फ़िक्र कोन्हे। उन बादशाह जी महिलात खां ॿाहिरि हिकिड़ो नांगो फ़क़ीर सीअ में सुतो पियो हो। उन फ़क़ीर उन ॿाहिरां बादशाह जो ॻाल्हाइण पियो ॿुधो। तंहिं वॾे वाके चयो, ए बादशाह सलामत, तोखे कंहिंजो फ़िक्र कोन्हे छा? असां जहिड़नि मिसकीननि जो फ़िक्र कोन्हे। बादशाह हिन फ़क़ीर जा अखर ॿुधी दिलि में छुपी विया ऐं उन महिल ई 1000 दरहमनि जी ॻोथरी दरीअ मां ॿाहिरि कढी चयाईं, ए फ़क़ीर झोली झल, ही पैसा अचनि था। फ़क़ीर टह पह वराणियो, हज़ूर लटो ई कोन्हे त झोली छाजी झलियां। बादशाह खे फ़क़ीर जी हीणे हालत ते वेतर तरस आयो, सो कपिड़नि जो हिकु वॻो बि पैसनि सां गॾु ॾिनाईंसि। फ़क़ीर रमंदो रहियो ऐं थोरनि ई ॾींहंनि में उहे पैसा कपिड़ा भंग भुॻड़ा करे खाई खपाए साॻिए ई हाल में साॻिए ई बादशाह वटि मोटी आयो। सो भला आज़ाद ऐं घुमड़ाऊ माण्हू वटि पैसो कीअं टिकंदो? न को आशिक़ जी दिलि में सब्र मापंदो, न को ॼार में पाणी बीहंदो, तीअं फ़क़ीर जे हथ में पैसो न बचंदो। उन वक़्तु बादशाह हिकिड़े अहिड़े फ़िक्र में वेठो हो जो उन खे हिन क़िस्म जे फ़क़ीरनि जी परवाह ई न हुई। जॾहिं उन फ़क़ीर खे फ़क़ीर जी ख़बर ॿुधायऊं तॾहिं उटलंदो चिड़ी पियो। जॾहिं बादशाह खे फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधायऊं त बादशाह वेतर घणो चिड़ी पियो ऐं फ़क़ीर वारी ॻाल्हि ॾे कन ई न ॾिनाई। उन करे दानाहनि चयो आहे त बादशाहनि जी दहशत ऐं तबियत खां हमेशह कन कजे, छो त हिननि जी दिलि जो लाड़ो घणो करे हुकूमत जे वॾनि कमनि में हूंदो आहे। उहे हिन क़िस्म जी आम ॻाल्हियुनि ॾे कन ई न ॾींदा आहिनि। उहो माण्हू बेअकुल आहे जेको महल न महल जो ख़्यालु ई न करे। सियाणनि चयो आहे त वक़्तु ॻाल्हाइण जो न ॾिसिजे त हरू भरू ॻाल्हाइजे। पंहिंजी इज़त न ख़राबु कजे ऐं चवंदा आहिनि त जहिड़ी कचहरी हुजे तहिड़ी गुफ़्तगू कजे। फ़क़ीर जे वापसि अचण जी ॻाल्हि ॿुधी बादशाह चयो त उन बेहया ऐं हथ फाड़ फ़क़ीर खे हितां तड़े कढो, जेको हेतिरा पैसा झटि खपाए दफ़ करे आयो आहे। ही खज़ानो मिसकीननि लाइ आहे, अजायो ख़र्च कंदड़ शैताननि जे भाइरनि लाइ कोन्हे। जेको हथ फाड़ ॾींहं जो ॾीओ ॿारींदो त कंहिं राति में ॾीए ॿारण लाइ उन वटि तेल ई कोन हूंदो। एतिरे में हिकिड़े वज़ीर ॻाल्हायो, जीअंदा क़िबला, चङा ई उन में आहे त हिन क़िस्म जे फ़क़ीर खे ॾिजे ई एतिरो जेतिरो संदनि गुज़रान थी सघे ऐं उन सां अजायो ख़र्च करे ई न सघनि। साईं जन जेका हिन फ़क़ीर ते कावड़ कई आहे, उन लाइ मुंहिंजो हीउ अर्ज़ु आहे त तव्हां जहिड़नि सखी बादशाहनि खे उहो नथो सूंहे जो कंहिंखे हिकु दफ़ो उमेदवार बनाए ॿीहर उन खे नाउमेद करे मोटाए छॾियो। चवंदा आहिनि त अण हीरनि खे न हीर ऐं हीर न भञ हीरनि लाइ। साईं जन ॾिठो हूंदो त हज जा पांधीड़ा केॾी बि उञनि समुंड जो खारो पाणी कोन पीअंदा आहिनि। अलबत्ता जिते मिठे पाणी जो चश्मो हूंदो त उते माण्हू त ठहियो पर पखी पखण कोलियो, माकोड़नि ऐं ॿिया जीत जणिया बि अची पहुचंदा आहिनि। घण ख़र्चाऊ फ़क़ीर जी ॻाल्हि।